नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में लेडी हेल्थ वर्करनि ऐं सिहत खाते के मुलाज़िमनि मुतालबनि जी मञता लाइ पोलियो मुहिम जो बाइकॉट करे एहतजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया आहिनि। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि ख़ैरपुर में ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते सिविल अस्पताल जे डॉक्टरनि, नर्सिंग ऐं पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां डॉक्टर आज़ाद लाशारी, अब्दुल हकीम जागीरानी, कादिर बख्श, यासिर वीसर ऐं ॿियनि जी अॻवानी में कम जो बाइकॉट करे अस्पताल जे मेन गेट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॾेई जे बुनियादी सिहत मर्कज़ ॾाॾह में लेडी हेल्थ वर्करनि पारां ख़दीजा जमाली, सकीना, शरीफ़ा, ग़ुलाम फातिमा ऐं ॿियनि जी अॻवानी में सिंध हुकूमत पारां कोरोना रिस्क अलाउंस बंदि करण ख़िलाफ़ अॼु खां शुरू थींदड़ पोलियो मुहिम जो बाइकॉट करे अस्पताल जे गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बडाणी में रिस्क अलाउंस ख़त्म करण ख़िलाफ़ लेडी हेल्थ वर्कर्स पारां पोलियो मुहिम जो बाइकॉट करे धरणो हयो वियो, जॾहिं त डॉक्टरनि ऐं मुलाज़िमनि पारां बि OPD जो बाइकॉट कयो वियो। कश्मोर ऐं गुड्डू समेत तालका सिविल अस्पताल कश्मोर जे डॉक्टरनि, लेडी हेल्थ वर्कर्स, नर्सिस ऐं पैरामेडिकल अमले पारां रिस्क अलाउंस बहाल थियण ताईं OPD समेत पोलियो मुहिम जो मुकमल तौर बाइकॉट कयो वियो। तालका सिविल अस्पताल जे पैरामेडिक्स जे सूबाई अॻवान अली नवाज़ चाचड़, अर्श मोहम्मद नाइज, नज़ीर अहमद टांवरी ऐं ॿियनि जी अॻवानी में सख़्त एहतजाज कयो वियो। मीरपुर साकरो में पोलियो टीमुनि कम करण खां इनकार करे छॾियो। तालका हेडक्वार्टर शेख ज़ैद अस्पताल साकरो में पैरामेडिकल स्टाफ पारां रिस्क अलाउंस ख़त्म करण ख़िलाफ़ पोलियो टीमुनि बाइकॉट करे एहतजाज कयो। टंडो आदम तालका अस्पताल में नाएं ॾींहुं OPD जो मुकमल बाइकॉट करे ग्रैंड हेल्थ अलायंस जे अॻवाननि मोहम्मद मिठल पनियारो, कांडेरो खान राहू, डॉक्टर इमाम अली बुघियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। कुबो सईद खान में पैरामेडिकल स्टाफ ऐं लेडी हेल्थ वर्करनि पारां डॉक्टर मीर हसन कच्छी, डॉक्टर ख़ादिम हुसैन खोसो ऐं ख़ुदा बख्श जागीरानी जी अॻवानी में OPD जो बाइकॉट कयो वियो, जॾहिं त लेडी हेल्थ वर्करनि पोलियो ड्यूटी जो बाइकॉट करे एहतजाज कयो। मातली में हेल्थ मुलाज़िमनि पारां डॉक्टर जबार निज़ामानी, शामोन भुरगड़ी, अली रिनो भुरगड़ी ऐं ॿियनि जी अॻवानी में तालका अस्पताल जे गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो।